नाज़रीन मदेजी मां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त ॻोठ जिंदोदिरो वासिन गौसली शाह सलमान शाह ऐं ॿियनि जो गवर्नमेंट अस्पताल मदेजी जे डॉक्टर अमले ख़िलाफ़ सोशल मीडिया प्रेस क्लब आॾो शदीद एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त अस्पताल में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न आहे। अस्पताल में डॉक्टर आहिनि, न ई कोई दांह ॿुधण वारो आहे। अस्पताल पटेवालनि चौकीदारनि ऐं क्लार्क न वाले आहे। इन्हनि चयो त कुते जे चक जी वैक्सीन बि नथी हई वञे। 15 ॾींहं अॻु छोकिरे खे छिते कुते चक पातो। 2 डोज़ बि हिन ई अस्पताल में लॻाया विया आहिनि। 3 डोज़ लाइ 4 तारीख़ ते अचण लाइ चयो वियो। कल्ह खां वठी पंधु कयूं था। असांखे साईं असां जिंददरे जा ॻोठ जा रवाशी आहियूं। मुंहिंजे साल खे कुते खाधो आहे। 2 डोज़ हयां अथऊं, हाणे बाक़ी बक़ाया डोज़ हणनि कोन था। चवनि था असांखे आहे का शइ कोन्हे। ॿियो हफ़्तो गुज़रो थो वञे साईं। केरु नथो हणे? काॾे विया? हे सरकारी अस्पताल में पंहिंजी मदेजीअ में साईं। मदेजी सरकारी अस्पताल में के डॉक्टर सां मिलियो? कंहिंसां? डॉक्टर अब्दुल्ला आयो ऐं छा नालो ज़ुल्फ़कार ने चयो त ॿिए ॾींहुं त चयो तव्हां खणी छॾींदा। घणा दफ़ा तव्हां अस्पताल में आख़िरी डोज़ कॾहिं लॻो तव्हांखे? आख़िरी डोज़ लॻो आहे 28 तारीख़। 28 तारीख़। नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जिंदेदरे जा रहवासी आहिनि, जेकी अॼु जेको आहे इन्हनि जो चवणु इहो आहे हीअ जेका स्लिप आहे इहा ॾेखारनि था मदेजी हॉस्पिटल जी स्लिप आहे। ऐं हिननि खे जेको आहे कुते चकु पातो आहे हिन नंढड़े खे। 2 डोज़ वैक्सीन जा लॻा आहिनि। 28 तारीख़ ते ॿियो जेको आहे डोज़ लॻो आहे। अॼु ख़ैर त काई तारीख़ आहे? अॼु त जेको आहे उनखे इनखे जेको 2 डोज़ जेको आहे उहो लॻणो आहे। घणनि ॾींहंनि खां पोइ तव्हांखे चऊं था? अचिजो 4 तारीख़ चयो त उनखां पोइ जेको आहे उहो 4 तारीख़ विया आहिनि, वरी अॼु विया आहिनि, वरी कल्ह विया। त मुसलसल इन्हनि खे जेको आहे वापसि कराइनि था, वापसि कनि था। ऐं जेको आहे वैक्सीन करण खां जवाबु ॾिनी बीठा आहिनि। हुननि जो चवणु इहो आहे त तव्हां जेको आहे डॉक्टरनि जो त तव्हां लखी वञो, ॿिए हंधि वञो। ऐं जेको आहे सभु शयूं असां ठीकु त न कयो आहे। अस्पताल में चवंदा दवाऊं कान्हनि, बसि सुई लाइ सुई नथा हणनि। चवंदा रोज़ सुभाणे ॿिए हंधि वञो, काॾे वञो। फरीदागा पठाणा असांखे वैक्सीन नथी मिले। हर दफ़े चवनि था त ॿिए हंधि वणायो, ॿिए हंधि वणायो। असांखे 2 लॻा आहिनि डोज़, ॿिया वरी चवंदा अवेलेबल न आहिनि असां वटि। भई मददी शहर में हेॾी अस्पताल आहे, कीअं न अवेलेबल हूंदा? न का शइ मिले थी। मिसाल ग़रीब का सहूलियत नथी मिले, चवंदा ॿिए हंधि वञो, ॿिए हंधि वञो। जी अच्छा भाऊ, माना जेको आहे तव्हांखे ॿियो जेको आहे अस्पताल जे हवाले सां ॿियो तव्हांखे छा चवणो आहे? चवां अस्पताल में का शइ कोन्हे। न टिकी थी मिले, न स्वीट थो मिले, न पटीअ लाइ का सहूलियत थी मिले। अॻिले दफ़े बि तव्हां एहतजाज कयो, पोइ ई तव्हांखे? हा एहतजाज कयो हुन तोई दे हुन रिपोर्ट में असां बयानु ॾिनोसीं। उन बि तॾहिं करे सुई हई आहियूं। प्रेस क्लब ते एहतजाज कयो या अस्पताल में? अस्पताल में वेठा हा, जॾहिं खून थियो न। त नाज़रीन माना इन्हनि जो चवणु इहो आहे त पहिरें दफ़े बि असां हॉस्पिटल आया हुआसीं त उते असांखे वैक्सीन न पिया आणनि। अचानक इतफ़ाक़नि कुझु साफ़ ई उते अची विया। असां उन्हनि जे साम्हूं जेको आहे जॾहिं दांह कूक कईसीं तॾहिं असांखे वैक्सीन लॻी। हाणे 2 डोज़नि खां पोइ वरी वैक्सीन खां असांखे जवाबु ॾिनो वियो आहे।